अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेत शाह निवाज ॾाढो ख़ुशि हूंदो। कमदार मोलू खे चवंदो त तूं हाणे हिकु घर बि न छॾ, न ई वरी हिकु ॻोठ बि छॾ। तूं हर जाइ ते इहा ॻाल्हि हुलाए छॾ त छोरी गूंज मुराद ऐं सोडल वारनि वटि आहे ऐं उन्हनि खे इहो उन्हनि अगवा कयो। ऐं पोइ ॻोठ वारा वञी रहियसि ऐं कमदार मोलू लाइ सोचींदा त ही कूड़ हणी रहिया आहिनि या वरी हिननि जी चाल आहे। ऐं पोइ ॻोठनि जे माण्हुनि खे इहा ख़बर पइजी वेंदो। पोइ इहा ॻाल्हि वञी रेदन ऐं ककर वारनि सां कंदा। इहा ॻाल्हि करण सां रेदन ऐं ककर वारा ॾाढा परेशान हूंदा। उहे चवंदा त असां ईअं कॾहिं सोचियो बि न हो त सोडल ऐं मुराद छोकिरी खे अगवा कंदा। ककर चवंदो अगरि असां पोड़े खे मारियो त पोइ हू बि छोकिरी खे मारे छॾींदा, छोकिरी खे ज़िंदा हू बि न छॾींदा। उन करे असांजो भलो इन में त असां हाणे पोड़ो वापसि कयूं ऐं उन्हनि खां छोकिरी जो वापसि वठूं। हाणे असांखे बि ख़बर न आहे त हुन छोकिरियुनि जो कहिड़ो हाल कयो हूंदो, यानी छोकिरी जो कहिड़ो कसूर छॾियो हूंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाह निवाज ॿिन्हिनि खे विढ़ाइण में कामयाब थी वेंदो। ऐं इन ॻाल्हि ते रेत शाह निवाज ॾाढो ख़ुशि हूंदो, छो जो हू सॼे ॻोठ में ॻाल्हि पकड़े चुको आहे। इहे ॻाल्हि करण सां कमदार मोलू बि ॾाढो ख़ुशि हूंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त ककर सबर कोन कंदो। ककर रेदन खे चवंदो त असांखे हर हाल में हाणे मुराद जे घर में खणणो ई पवंदो, छो जो हाणे गुलपरी खे हिते वठी अचणो पवंदो। हाणे मां उन्हनि सां पंहिंजो प्लान त ज़रूरु कंदुसि, जो हुननि कुंज खे अगवा कयो आहे। मां बि हाणे गुलपरी खे ज़रूरु अगवा कंदुसि। रेदन चवंदो तूं हाणे लापरवाही सां कमु न कर, अगरि तो शैतानगिरी कई त पोइ तूं पाण खे नुक़सान में विझी सघीं थो, यानी पोइ पाण लाइ खॾु खोटे सघीं थो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर मुराद खे सम्झाईंदो त तव्हांजो भलो इन में त हाणे दुश्मनी खे न वधाइजो ऐं तव्हां पाण में फ़ैसिलो कराइजो त तव्हां लाइ इहो भलो आहे। तव्हां फ़ैसिलो न करायो त कॾहिं उन्हनि जा माण्हू मरंदा, कॾहिं तव्हांजा माण्हू मरंदा, यानी हिन सिंध में तबाही अची वेंदी, यानी पोइ सिंधी माण्हू सभु पंहिंजा दुश्मन थी पवंदा। इन करे मां इहो पियो चाहियां त सिंधी माण्हुनि जो हमेशह भलो थिए। मुराद चवंदो त रेस तव्हांजी इहा ॻाल्हि सही आहे, पर रेदन ऐं ककर वारा हू शैतान माण्हू आहिनि, हू कॾहिं बि फ़ैसिले में नथा अची सघनि। हू चाहिनि इहो था त हर हाल में रेत शाह निवाज सां फ़ैसिलो कराइजे। तव्हांखे त रेस ख़बर आहे त रेत शाह निवाज ख़तरनाक माण्हू आहे ऐं हू शैतानगिरी कंदो आहे फ़ैसिले में। इन करे हर वक़्तु असांखे ॾोही कंदो आहे। ऐं हाणे असांखां बि फ़ैसिले मां रूह खजी चुको आहे उन जी फ़ैसिले मां। ऐं हाणे असां नथा चाहियूं त उन सां फ़ैसिलो करायूं। रेस मंसूर चवंदो त मुराद मां तव्हांजो हर हाल में फ़ैसिलो कराईंदुसि, उहो फ़ैसिलो सो बि मां कराईंदुसि। मां तव्हां ऐं ॿिनि धुरियुनि सां इंसाफ़ कंदुसि ऐं मां हक़ ऐं सच जो साथ ॾींदुसि। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे मुराद सोडल खे चवंदो त तूं अगरि लापरवाही छो ऐं छाजे करे कई। हाणे तुंहिंजे चाचे आलम जो हिन घर में लाश अची सघे थो, हू तुंहिंजे चाचे खे ज़िंदा कॾहिं बि वापसि न कंदा। सोडल चवंदो त मूं चाचे खे बार बार सम्झायो, बहरहाल चाचो शहर वञण जी कोशिशि कई, उन करे उनखे खंभे खणी विया। हाणे सोटर तव्हां अहिड़ो कमु कजो जो चाचे खे वापसि वराए सघो। मुराद चवंदो तुंहिंजे चाचे खे हू कॾहिं बि ज़िंदा वापसि न कंदा। हाणे उन्हनि जो ज़िद इहो हूंदो त तूं हाणे गुलपरी वापसि कर, असां हाणे गुलपरी कॾहिं बि वापसि न कंदासीं। अगरि असां गुलपरी हुन ज़ालिमनि खे ॾिनी त पोइ असां झुकी पवंदासीं ऐं पोइ उन्हनि जे अॻियां कमज़ोर हूंदासीं। उन जे करे असां उनखे कॾहिं बि दुश्मन जे हवाले नथा करे सघूं। ऐं ॿिए पासे रेदन ककर खे चवंदो त असां इहो कॾहिं सोचियो बि न हो त सोडल ऐं मुराद छोकिरी खे अगवा कंदा। असांजो सॼो शक इन मंसूर जे मथां हो ऐं असांखे बि हाणे पूरी जांच करणी आहे, छोकिरी मुराद ऐं सोडल वारनि वटि आहे या रेस मंसूर वटि आहे। ककर चवंदो त हाणे इन ॻाल्हि जी जल्द खां जल्द ख़बर पइजी वेंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।